अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में। जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त नाई छंछर 31 जुलाई 1971 ईस्वी। रात मंद ऐं ज्योतिअ जी यादि सुम्हणु न ॾिनो। डायरी लिखी वरी ॿाहिरि निकिरी आयुसि। अॼु जेल जी राति जबल जेॾी थी पई हुई। मां चुरी इस्पताल जे उतरे पासे खां अची बीठुसि। बुर्ज जूं बतियूं ऐं सखर जो शाह नज़र अची रहियो हुयो। अंजीरनि जे बाग़ वारे होटल ते को रेडियो खोलियो वेठो हो या रिकॉर्डिंग पे थी। उन महिल नूरजहान जो ई फिल्मी गानो वॼी रहियो हो। तेरे बिना यूं घड़ियां बीते जैसे सदियां बीत गई। मन भरिजी आयो। मां मोटियुसि। टीबी वार्ड में जमील अञा जाॻियो वेठो हो ऐं विहाणे खे टेक ॾेई कुझु झूंगारे रहियो। मां लंघियुसि त सॼे वेहण जी आछ कयई। वेही चयोमांसि त खुली ॻाए त असां बि ॿुधूं। हिन चाट वारो गतो लाहे वॼाइणु शुरू कयो ऐं ॻायो। बूंद बिरह जी बहार लॻी वई ला, दर्द वंदीअ जो देश वसे पियो। दिलि जी कैफ़ियत मटाइण लाइ मां जमील सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाइणु लॻुसि। खांसि संदसि धाड़नि ऐं खूननि जा तफ़सील पुछियमि। 1 बजे उथी पंहिंजे वार्ड में आयुसि। निंड अचण जो नाओ ई न पिए वरितो। उथी नर्स जी ट्रालीअ दवाउनि वारी तां फीनो निंड जूं गोरियूं जूं 4 गोरियूं खाई अखियूं ॿूटे सुम्ही पियुसि। अधु कलाक खनि लुछण पुछण खां पोइ नेठि निंड अची वई। सुबुह जो नेरनि करे कुझु पाण खे ताज़ो भाइण लॻुसि। अयाज़ वटि आयुमि। हिन नओं कलाम जो राति लिखियो हुयो पढ़ण लाइ ॾिनो ऐं पाण ॾाढी कोन लॻो। जेल जे 2 महीननि में अयाज़ काफ़ी नओं कलाम लिखियो आहे। हिन सिंध जे सूरनि, सिंधियुनि जी जाखोड़ ऐं सियासी हालतुनि खे बैतनि में लिखियो आहे। शाह जे सुरनि जे नमूने हिन खे 300-400 बैत लिखिया आहिनि। सुरमारी, सुहिणी, ससुई, घातू, मूमल राणू ऐं कापाती लिखी चुको आहे। जे उन रफ़्तार सां लिखणु जारी रहियुसि त जेल मां निकिरण ताईं नओं रिसालो तयारु थी वेंदो। अयाज़ शेव करे वांदो थियो त राय लाइ वाजियाई। अयाज़ जेल में विझी हो तोखे तुंहिंजे मुक़दर खे औज ते रसाए रहिया आहिनि। ॿाहिरि शायदि सॼो साल तोखे शाइरीअ जी फ़ुर्सत न मिले हा। हा, हिननि हर बार तोखे जेल में विझी तोखे आदर्श जी जुस्तजू में अॻिते वधायो आहे। हिननि बार बार तोखे फ़ुर्सत जा लम्हा ॾेई सचपच सिंध जो अज़ीम क़ौमी ऐं इनकलाबी शाइर बणायो आहे। हीअ शाइरी तुंहिंजे अमरता खे वधीक अमर बणाईंदी। उन बाद अख़बारूं पढ़ियूंसीं। आला सतह जे इजलास खां पोइ भुट्टो 2 दफ़ा कराचीअ में सदर सां पंहिंजे मशीरनि सां गॾु मिली चुको आहे, पर मुलाक़ात जे नतीजनि ॿुधाइण खां जवाबु थो ॾिए। रुगो थो चवे त चङी थींदी। ॻाल्हियूं इत्मीनान जोगियूं आहिनि। असां त सम्झूं था त सदर भुट्टे खे ऐं भुट्टो आवाम ऐं साथियुनि खे लवाए रहियो आहे। मंझंदि जो मोटी मानी खाई 3 धारे लेटी पढ़णु लॻुसि त निंड अची वई। राति जो उजाॻो हुयो, उथण जो ख़्यालु ई न आयो। 6:30 अयाज़ आयो ऐं अची उथारियईं। वेझी इस्पताल जे बाग़ में ई चकर ॾियणु लॻासीं। टोटल जो विसिल वॻो त इस्पताल में हलियो आयुसि ऐं अयाज़ पंहिंजे वार्ड ॾांहुं हलियो वियो। राति जो भते खां पोइ कचहरी थी। अली नवाज़ अॼु पंहिंजी चोरीअ जो हिकु अजीब ऐं खिलाईंदड़ वाक़ियो ॿुधायो। हिकु भेरे हू ऐं संदसि हिकु जुट राति जो 12 धारे ॾोकिरीअ जे हिकु ॻोठ मां ॾांद छोड़ विया। ओचितो भाॻिया जाॻी पिया ऐं चोर चोर करे हिननि जे पोयां लॻा। हू डुकी वञी वाह जे बंद ते चढ़िया। अॻियां हू पोयां भाॻिया। 4 मैल खनि डुकिया त अॻियां ॿियो ॻोठु आयो। रड़ियुनि ते उतां जा माण्हू बि उथिया ऐं अची भाॻियनि सां मिली हाली थिया। अहवाल ॿुधी भाॻियनि खे चयऊं, तव्हां वञी आराम करियो, हाणे असां ऐं चोर। सो भाॻिया त मोटिया, पर वरी ताज़ा पोयर कढ पियनि। 4-5 मैल डुकिया त वरी ॿियो ॻोठु आयो। उतां जे माण्हू वरी साॻी रीति अॻियनि खे मोटायो ऐं पाण कढ पिया।
अहिड़ी रीति 5-6 ॻोठनि जा माण्हू वारे वारे सां हिननि खे डुकाईंदा रहिया ऐं उहा हालति भाख फुटीअ ताईं हिननि सां रही। जॾहिं पोयां पौंदड़ खुटी पिया त हू 25 मैल खनि डुकी चुका हुया। पोइ त दुॿो ॾिसी वञी उन में ॿूथ विधाऊं। चई ॾाढी हालति थी हुई, ज़ुबान लड़की पई हुई, साह भरिजी आयो हुयो ऐं ॼंगूं मोकिलाए वियूं हुयूं। उहो ॾींहुं उहो शींहुं असां वरी उन जुए में चोरी करण खां तौबा कई। आचर 1 अगस्त 1971 ईस्वी। अॼु बि मोकल जो ॾींहुं हुयो। सुस्तीअ सां उथियासीं, नेरनि पाणी करे 9 बजे धारे जेल जे चकर ते निकितुसि। निकिरण खां अॻु मास्तर आयो ऐं BA जा अंग्रेज़ी कोर्स वारा किताब खणी आयो। खेसि शाम जो 4 बजे अचण लाइ चयमि। अछे चकर ऐं कारे चकर में कैदियुनि सां दुआ सलाम कंदो त्रिघाटीअ जे अॻियां वारे बाग़ में आयुसि। उते आचर ते ठेकेदार कैदियुनि लाइ दुकानु खोलींदो आहे। काल्ह शाम जो मुंहिंजा सिगरेट, बीड़ियूं ऐं माचिस खपी विया हुया। राति जो उधारियूं सोधारियूं बीड़ियूं वठी वक़्तु टपायो हुअमि। सुबुह ताईं माचिस जो कमु हीटर खां वरितो हो। सेठ डेलूमल अञा दुकानु हलाइण कोन आयो हो। एतिरे में अयाज़ साम्हूं पंहिंजे वार्ड मां निकितो। छो अंदरि न आहे? हिन पुछियो। बारूद खपी वियो हो, उन लाइ बीठो हो। अंदरि संदसि बैरक में वञी वेठासीं। कालो कियूं अख़बारूं? हिते अख़बारूं ॿिए ॾींहुं मिलंदियूं आहिनि। पढ़ियूंसीं। भुट्टो 4 दफ़ा सदर सां मिली चुको हो, पर का बि ॻाल्हि न पिए कयई। अयाज़ जो चवणु हुयो त मजबूरन हुकूमत खे अवामी लीग सां ॻाल्हाइणो पवंदो। मुंहिंजो अंदाज़ो हुयो त 3 लख माण्हू मारण बाद हू उछलायल थुक बि उगरंदा। भुट्टे सां बि हू ॻाल्हाए वक़्तु वठणु पिया चाहिनि। एतिरे में वॾेरो इलाही बख़्श खोसो आयो ऐं उन जे दावा में लॻी वियासीं। वांदा थियासीं त वरी अख़बारुनि ते रायज़नी करणु लॻासीं। भुट्टे अख़बारी नुमाइंदनि खे मुलाक़ात जी तफ़सील ॿुधाइण बजाए फैज़ जो शहर चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले ॿुधायो हुयो ऐं चयो हुयो पाकिस्तान जे 9 शाइरनि मां हिन खे फैज़ पसंदि आहे। फैज़ जी उर्दूअ में शाइराना अज़मत खां त इनकार न आहे, न ई हिन जी शख़्सी शराफ़त ऐं नज़रियाती वाबस्तगी तनक़ीद तलब आहे, पर पाकिस्तान जे गुज़िरियल ऐं हलंदड़ वारदातुनि ते संदसि रवश ऐं रुख़ नाक़ाबिल फरामोश आहे। लेनिन अमुन इनाम खणंदड़ ही तरक़ी पसंद ऐं इंसानी अज़मत जो दाई शाइर जो वियतनाम ऐं अलजाइर जे हुरियत पसंदनि सां थींदड़ ॾाढाइनि ते त रोई सघियो पिए। सो पंहिंजे ई मुल्क में बलूचनि जे क़त्लेआम, सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्मनि ऐं बंगालियुनि जे कोस ते पंहिंजे कलम खे जुंबश में न आणे सघियो ऐं न ई उन्हनि इंसान कुश जमहूरियत ऐं अमन दुश्मन कारवायुनि ते ई को ॻोड़ो ॻाड़े सघियो। जेको सो हो उन्हनि नाज़ुक मौक़नि ते तरबिया जशननि ऐं फ़रसूदे मौज़ूअनि जे मुशाइरनि में शिरकत कंदो रहियो। 1 बजे दुकान वारो आयो, पर मुंहिंजे बिराण जा न सिगरेट हुयसि न बीड़ियूं। सुभाणे सुबुह सां पुॼाइण जो वाइदो करे वियो। शाम जो अयाज़ वटि वेठो हुयुसि त साबिर जेलर अॼु जी हुरियत अख़बार खणी आयो। भुट्टे सदर सां मुलाक़ात बाबति प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हायो हुयो। हिन चयो हुयो त असां जूं ॻाल्हियूं उमेद अफ़ज़ा आहिनि। मुल्क नाज़ुक दौर मां गुज़री रहियो आहे। उमेद त तुर्त फ़ौजूं सरहदुनि जी हिफ़ाज़त ते हलियूं वेंदियूं ऐं इक़्तिदार अवाम खे मिलंदो। हिन फ़ौजुनि सां टकर खणणु न पिए चाहियो। ख़बर उमेद अफ़ज़ा हुई, पर उर्दू अख़बारुनि उनखे अजीब सुर्खियूं ॾेई पंहिंजी सिंधी ऐं जमहूरियत दुश्मनीअ जो सबूत ॾिनो हुयो। असांजो उहो रायो पको थींदो पियो वञे त कम्यूनिस्ट मुहाजर बि अवल मुहाजर आहिनि ऐं पोइ कम्यूनिस्ट। हिननि में मुहाजरियत हिकु दकियानूसी रुजत पसंद मुहाजर जी मिक़दार जेतिरी ई आहे। हिकु ॿी बि ख़बर हुई। जॾहिं हिकु अख़बार वारे भुट्टे साहिब खां पुछियो त काल्ह वारे शहर में गुलशन लफ़्ज़ मां तव्हांजी छा मुराद आहे, त भुट्टे जवाबु ॾिनुसि त मूं कफ़से उदास है यारो बि चवणु पिए चाहियो। थोरी देरि तरसी हिन वरी चयो त नवंबर ताईं हू होजमालो करण जे मूड में अची वेंदो। ॾिसजे त छा थो थिए, हालतूं त उमेद अफ़ज़ा आहिनि। सूमर 2 अगस्त 1971 ईस्वी। अॼु सुबुह जो लाइब्रेरीअ मां किताब हैदराबाद दखन जो कभी था वठी निकितुसि त रस्ते ते कुंभार खाने जो अमलदार अब्दुल करीम चनू गॾियो। जंहिं घरां आंदल ॿियो कैदी वॻो
चढ़ी चोलो ॾिनो, कछे ॾिनुमि त हेल बि चढ़ी 4 इंच डिघी हुई। उतां सिधो दर्जी खाने आयुसि। दर्जियुनि वीचारनि बीठे पेर चढ़ी ठाहे ॾिनी। टेलर मास्तर हिकु दावा लाइ मशवरो करणु लॻो त अधु कलाकु ॻारे छॾियईं। खांसि 5 साल खनि थिया त हिकु जेलर 125 रुपया उधारा वरिता हुया ऐं हेल ताईं ॾियण खां गुस गुसा करे रहियो हुउसि। इस्पताल में कपिड़ा रखी वार्ड बॉय खां पुछियुमि त डेलो सिगरेट ऐं ॿियो सामान ॾेई वियो या न। हिन सामान कोन आंदो हुयो, पर घरां बीड़ियूं, लिफ़ाफ़ा ऐं लाइटर आयो हुयो। हिते माचीस मुसीबत आहिनि, उन करे लाइटर घुरायो अथमि। अयाज़ ॾांहुं वञण लाइ लथुसि त डॉक्टर मुंहुं पइजी विया। कलाकु ॾेढ उन्हनि सां कचहरी कयमि। डॉक्टर कुरैशीअ सां मौलाना आज़ाद जी तफ़सीर सूरह फातिहा ते ॻाल्हायो ऐं डॉक्टर काज़ीअ सां भुट्टे ऐं उन जी सियासत ते। डॉक्टर सां अॼु जे कमु लिखजण बाबति ॻाल्हायमि। हिन चयो त सुभाणे तुंहिंजी हिस्ट्री टिकेट घुराए तोखे डिस्चार्ज थो करियां ऐं लिखां थो त हीउ जिस्मानी कमु न करे सघंदो, बाक़ी को वेहक वारो लिख पढ़ जो कमु लिखिजे। रिहाइश जे बारे में चयाईं त तोखे डिस्चार्ज करण बाद इस्पताल में डिटेन कयो वेंदो ऐं अहिड़ीअ रीति इस्पताल में रही सघंदे। पोइ 1 बजे अयाज़ जो अर्दली आयो ऐं चयाईं त अयाज़ साहिबु मोकिलियो त पुछी अचां त अॼु छो न आयो आहे, तबियत ख़राबु अथसि छा। साणस गॾिजी अयाज़ वटि आयमि। अख़बारूं पढ़ियमि त भुट्टे जो बयानु सही तरह मालूम थियो। उर्दू अख़बारूं ख़ासि करे हुरियत, तासुब ऐं जमहूरियत दुश्मनीअ जो मुज़ाहिरो करे रहियूं आहिनि। डान मां मालूम थियो त भुट्टे साहिब चयो हुयो त जमहूरियत जे वापसीअ में पहिरीं रुकावट ख़तमु थी चुकी हुई। हू निहायत पुरउमीद हुयो। हिन खे तवक़ो हुई त सियासी सरगर्मियुनि तां तुर्त पाबंदियूं लहण वारियूं हुयूं। मंझंदि जो मानी खाई फ़ैरोज़ ख़ान नून जो किताबु चश्मे दीद पढ़ियुमि। हिन कोशिशि करे ईमानदारीअ सां लिखण जी कई आहे। तासुब खां घणे भाङे कमु न वरितो अथाईं। अॼु 200 सिफ़ा खनि पढ़ियामांसि। संदसि लिखण जी तर्ज़ वणंदड़ आहे ऐं ज़िंदगीअ जो ऐब ऐं अनोखा तजुर्बा बिना कंहिं हिजाब जे लिखिया अथाईं। हिकु ॻाल्हि ख़ासि तवजो तलब हुई। किताब जे बाब हिंदुस्तान में जमहूरियत जो आगाज़ जे तमीदी सिफ़नि में हिन लिखियो आहे, अजीब ॻाल्हि आहे जो असां हिंदुस्तानी अंग्रेज़नि खे नफ़रत जे निगाह सां ॾिसूं था, छो जो उहे धारिया आहिनि, फातिह थी आया आहिनि। पर ईरानियुनि, अफ़गानियुनि ऐं मंगोली फातिहनि ऐं धारियनि लाइ उहो जज़्बो नथा रखूं। उन लाइ के चवंदा आहिनि त पोयां फातिह थी हिते रही पिया, पर अंग्रेज़ हिननि जो माल मताउ इंग्लैंड खणी विया आहिनि, उन करे क़ाबिल नफ़रत आहिनि। हा, ॻाल्हि त महमूद गज़नवी, महमूद गौरी ऐं अहमद शाह अब्दालीअ सां बि लागू आहे। अहमद शाह त एतिरो धन दौलत खणी वियो जो पंजाबीअ में चवणी आहे त खांदा पींदा वाहिदा, रहंदा अहमद शाहिदा, यानी असांखे रुगो खाधो पीतो फबियो, बाक़ी सभु अहमद शाह खणी वियो। उन्हनि खे असां मुल्क जो हीरो तस्लीम करे चंगेज़ ऐं हलाकूअ खे गारियूं ॾींदा आहियूं, पर तैमूर जी साराह कंदा आहियूं छो जो उहो मुस्लमान हुयो। हालांकि बगदाद जी तबाही ऐं हिंदुस्तान जी फुरलुट में हिन बि वसां न घटायो हुयो। उन सच ते मां अयाज़ वाक़ई नून खे दाद ॾिनोसीं। अहमद शाह त सिंध खां बि कीन घटायो हुयो। संदसि सिप सालार मदद ख़ान जो सिंध में ऋण ॿारे ॾिनो हुयो। उन ते त सिंध में बि घोड़ाड़े घोड़ा वारी चवणी ठही हुई। पर असां शाम जो रुगो उन ते हैरान हुआसीं त उहे ई ॻाल्हियूं जॾहिं उर्दूअ में लिखजनि थियूं त साराहिजनि थियूं ऐं जाइज़ आहिनि। पर जे उहा ई ॻाल्हि अयाज़ मां या को ॿियो सिंधी वेंदे मञियल मोरिख़ राशिदी ऐं आलिम गिरामीअ ताईं लिखे त उर्दू अख़बारूं तूफ़ान मचाए ॾियनि हा त इस्लाम ख़तरे में आहे, पाकिस्तान जा बुनियाद लोॾे में आहिनि। अजीब दौर ऐं हालतुनि में अची फाथा आहियूं जिते उर्दूअ में हर ॻाल्हि इस्लाम आहे ऐं सिंधीअ में हर लफ़्ज़ कुफ़र। उर्दूअ में गीता ऐं रामायण ऐं इस्लाम, रामायण में इस्लामी ऐं पाकिस्तानी कल्चर ऐं अदब आहे, क़ौमी ख़ज़ानो आहे, ऐं सिंधीअ में क़ुर जो तर्जुमो ऐं शाह लतीफ़ बि हिंदू कल्चर ऐं अदब आहे ऐं क़ौमी विरसो न आहे। पाकिस्तान में हीअं बि थियणो हुयो, सो असां त नंढी उमिरि सबबु उन वक़्तु मुंहिंजी 14-15 साल हुई, न सम्झी सघिया हुआसीं। पर कामरेड जतोई वाह जी सम्झी हुई, जॾहिं सूबे खे पाकिस्तान जी हिमायत में मुस्लिम लीग जे झंडे सां कराचीअ में मुज़ाहिरो कंदे ॾिठो हुयो त खेसि बंदर रोड ते कारपोरेशन जे साम्हूं कंध खां झले चयो हुयो, अड़े वाणिया तव्हां त हिंदुस्तान हलिया वेंदव, असांखे हचाउनि में फासाए वेंदव।
अंगारो 3 अगस्त 1971 ईस्वी। अॼु सुबुह जो 11 बजे ताईं वेही किताब चश्मे दीद पूरो कयुमि। किताब में फ़ैरोज़ ख़ान नून ॿियूं बि कई अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि जेकर असां करियूं त हूं त जेल में हुजूं। हिकु हंधि लिखे थो, हिंदुस्तान सां अमन ऐं दोस्ती रखण बजाए पाकिस्तान तरक़ी न करे सघंदो। ॿिए हंधि लिखे थो त असांखे हिंदुस्तान सां हुब वारा नाता रखणु घुरिजनि न की बुग़्ज़ वारा। हिकु हंधि त ईअं बि लिखे थो त मज़हब सां कॾहिं बि क़ौम न ठहंदी आहे। हिंदुस्तान जे आज़ादीअ जी जिदोजहद वारे दौर खे बयानु कंदे नून सां जे उन नज़रिए ऐं राय जी बि पुठभराई कई आहे त हिंदुस्तान कॾहिं बि हिकु मुल्क न रहियो आहे ऐं उहो रुॻो 150 सालनि खां अंग्रेज़नि जे इंतिज़ाम ऐं फ़ौज हेठि ई हिकु मुल्क रहियो आहे। असांजो बि उहो ई ख़्यालु रहियो आहे त हिंदुस्तान हाणे हिंदू पाक कॾहिं बि हिकु मुल्क न रहियो आहे। हर भेरे कंहिं जाबिर ऐं ज़ेरी हाकिम हिन खे हिकु मर्कज़ में रखण जी कोशिशि कई आहे, पर जॾहिं बि सूबनि खे मौक़ियो वझ या सघ मिली आहे त उन मर्कज़ खां बग़ावत करे आज़ादीअ जो ऐलान कयो आहे। उहा ई हालति मौजूदा हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी आहे। उहो उन करे आहे जो सचपच हिंदुस्तान हिकु घण क़ौमी मुल्क आहे ऐं जंहिंमें हर सूबे ऐं क़ौम खे पंहिंजो अलॻि कल्चर, ज़ुबान, जाग्राफ़ी, तारीख़ ऐं इक़्तिसादियात आहे। एतिरे क़दुरु जो उन्हनि क़ौमुनि जा मिज़ाज बि हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। फ़ैरोज़ ख़ान नून असांजी उन नज़रिए जी बि ताईद कई आहे त नंढो सूबो वॾे सूबे सां भाईवारी करे चीहे में ई रहंदो। जॾहिं मोहम्मद अली जिन्ना हिंदुस्तान में हिंदू घणाईअ ऐं मुस्लमान घणाईअ वारनि सूबनि दरमियान कन्फिडरेशन जी रिथ मंज़ूर करणी कई हुई, जंहिंमें दिफ़ा, परॾेही खातो, ख़ज़ानो ऐं हिकु ॿ ॿिया खाता मर्कज़ वटि रहणा हुया त नून जिन्ना खे उहो चई फेरायो हुयो त मर्कज़ में अक्सरियत हिंदुनि जी थींदी ऐं असांखे नुक़सानु थींदो। उहा ई हालति 1 यूनिट या पाकिस्तान जी मर्कज़ी तनज़ीम में सिंध ऐं ॿियनि नंढनि सूबनि सां थी ऐं थियणी आहे। उन में मुसीबत उहा थींदी जो असां हक़ घुरंदासीं त वॾो गारगंद ऐं मार मोचड़े खां न मुड़ंदो ऐं न मुड़ियो आहे। उन दलील में नून हिकु पंजाबी पहाको बि ॾिनो आहे, वॾे नाल भाई वाले नाले मंगे हिसा नाले कढे गाली। पढ़ण खां पोइ लाइब्रेरीअ मां किताब मटाए चौधरी मोहम्मद अलीअ जो ज़हूर पाकिस्तान वठी आयुसि। मोटी डॉक्टर खां पाण डिस्चार्ज कराए डिटेन करायमि। किताब ते दाख़िला कराए डिप्टीअ वटि कमु लिखाइण लाइ वियुसि, जंहिं चयो त सुभाणे वॾे साहिब सां सलाह करे कमु लॻाईंदुसि। उते सौट बदर मुलाक़ात ते आयो, ॿुधायई त रब्बानी आयो हुयो। अॼु डिप्टीअ ऑफिस में विहारे मुलाक़ात कराई। अछो घोड़ो ऐं जीप कमु करे वई। एतिरे में सुप्रीटेंडेंट वटां माण्हू आयो। मथे वियुमि त कादिर वेठो हुयो। साणसि मुलाक़ात थी, हाला वाल ॾिना वरितासीं। ॿुधायई त ॿाहिरि मुल्कनि जो दबाव वधी रहियो आहे। अमेरिका में त पाकिस्तान जो मसइलो इलेक्शन इशू थी पियो आहे। भुट्टो बि छछो पंज में आहे। फ़िलहालु आसिरो घटि थो नज़र अचेसि। दुनिया जी नज़र में बि पंहिंजा हथ बंगाल जे रत में रंगे चुको आहे। अॼु सुबुह जो अयाज़ वटि वञण जो वक़्तु मिलियो। शाम जो वञी अख़बार पढ़ियमि ऐं खेसि लाकअप में स्पेशल जेल ऐं पोइ पुलिस जांच जा दिलचस्प किस्सा ऐं दास्तान ॿुधाया। अरबा 4 अगस्त 1971 ईस्वी। अॼु अख़बारुनि मां मौजूदा हुकूमत जी जमहूरियत ऐं इक़्तिदार जी तब्दीली ॾांहुं रवैये जी ख़बर पई। अॼु जी काल्ह ख़ासि ख़बर ईरान जी ख़बर रसां एजेंसी केहा इंटरनेशनल में सदर यहिया जो ॾिनल इंटरव्यू आहे, जंहिंमें हिन चयो आहे, मां सिपाही आहियां ऐं मूंखे को बि दॿाए हिसाए नथो सघे। मां वाइदे मूजिबि अक्टूबर या वधि में वधि हिन साल जे आख़िर ताईं इक़्तिदार अवामी नुमाइंदनि खे मुंतक़िल कंदुसि ऐं जे चूंडियल असेंबलीअ मुंहिंजी सदर रहण जी घुर कई त मां उहा क़बूलु कंदुसि। भुट्टे खे इक़्तिदार मुंतक़िल करण जे सवाल ते हिन चयो त मां उन जमायत खे इक़्तिदार ॾींदुसि जा ॿिन्ही हिसनि में अक्सरियत वारी हूंदी ऐं भुट्टो रुॻो हिक हिसे में घणाईअ में आहे। असां उन नतीजे ते पहुतासीं त हू मुस्लिम लीग खे मुतहिद करे ओभर पाकिस्तान में बि हिननि खे चूंडाए उन्हनि खे इक़्तिदार नाले मात्र मुंतक़िल कंदो ऐं पाण सदर रहंदो। उहा जमहूरियत बि अयूब जिया नाम नियाद हूंदी ऐं सही इक़्तिदार वरी बि फ़ौज वटि हूंदो। उहो बि ज़ाहिर थी पियो त हू भुट्टे खे बि मुजीब जिया आसरा ऐं ॾटा ॾेई रहियो हुयो ऐं भुट्टो उहो सभु कुझु सम्झी ॼाणी वाणी उमीद सां बयानु कढी
पार्टीअ जी हिमत ऐं इरादनि खे पस्त थियण खां बचाइण जी कोशिशि करे रहियो। भुट्टो सोघो फाथो हुयो। बांग्लादेश जे मामले में पंहिंजा हथ रंगे हिन ॿियनि थोराईअ वारनि सूबनि जो भरोसो बि विञाए छॾियो हुयो ऐं हिन सूदे त पंजाब संदसि चवण ते अवामी हलचल उभारण लाइ तयारु न हुयो। मां अयाज़ सिंध जे आईंदे बाबति सोचणु लॻियासीं। असांखे वरी उतां शुरू करिणो आहे जितां मार्शल अयूब वारे जी शुरूआति थी हुई, पर जेकी सो हालतूं अॻु खां वधीक ख़राबु हुयूं, पर उन जे मुक़ाबले में वरी सिंध में सुजाॻीअ जो हाल बि अॻु खां वधीक हुयो। उन दौर में रुगो अदीबनि शाइरनि चिणग उजामण न पे ॾिनी, पर अॼु शागिर्द अदीब ऐं विचोले तबिके क़ौमियत जी उन चिणग खे दुखाए शोलो बणाए चुको हुयो। पर फ़िलहाल 2-3 साल कुझु न थियणो हुयो। तंहिंजी माना त असां जूं उहे अज़ियतूं ऐं तकलीफ़ूं सभु अजायूं वेंदियूं। मूं चयो, हरगिज़ न। अयाज़ चयो, थी सघे थो त असांजे या ॿियनि दोस्तनि जे हिन दौर में बंदि थियणु अजायो सम्झो वञे, पर हिकु ॻाल्हि असांखे न विसारणु घुरिजे त जंग में का बि अज़ियत अजाई न वेंदी आहे। आमरियत वारी शुरूआती दौर में कामरेड जतोईअ जी जेल यात्रा, सैयद ते आंदल सऊबतूं सभु यादि कर। सिंध में को बि न हुयो जो हिननि लाइ बिड़क ॿोले सघे। असां बि रुगो महदूद हलकनि में हिननि सां हमदर्दीअ जो इज़हार करे सघंदा हुआसीं। पोइ तो पाण ॾिठो त जॾहिं सुजाॻी आई त उन्हनि ॿिनि शख़्सनि जे सठल सूरनि ऐं अज़ियतुनि सिंध खे उथाण में छा छा न कयो। सॼी सिंध बाबाए सिंध ऐं सन जे साईंअ जे नारनि सां गूंजी रही हुई। या मां जॾहिं ॿियो दफ़ो साहीवाल जेल में नज़रबंदि कयो वियो हुउसि त पोयां केरु रड़ करण वारो बि कोन हुयो। रुगो तूं पियो कराची ऐं लाहौर जा रस्ता लताड़ींदो वतंदो हुए ऐं पोइ तो ॾिठो त सॼी सिंध यक आवाज़ उहो नारो हणी रही हुई त सिंध जो आवाज़ शेख अयाज़। सो मिठा, असांजी का बि तकलीफ़ या अज़ियत अजाई न वई आहे। सिंध मरणी नाहे, असां मरणा न आहियूं। हालतूं साॻियूं न रहंदियूं आहिनि, पर फ़िलहाल बेवस आहियूं माठि चङी। सम्झी थो त 4 महीना सब्र करण खां पोइ या जल्दी भुट्टो अवामी हलचल हलाईंदो। मां नथो सम्झां, अयाज़ चयो। हू एॾो वित न भाईंदो हूंदो। बंगाल जे मामले में ग़लती करण खां पोइ हू सम्झे थो त ॿिया मज़लूम सूबा हाणे संदसि पुठियां न लॻंदा। न ई हू फ़ौज सां सिधो टकर खाइणु चाहींदो। सदर जो साॻी प्रेस खे बयानु ॾियणु जंहिंमें महीनो अॻु भुट्टे ॾिनो हुयो, ॿुधाए थो त हिन भुट्टे खे रोक जवाबु ॾिनो आहे। भुट्टो सियाणो आहे ऐं मां सम्झां थो त हू ईअं हिन वक़्तु न कंदो, छो जो हिन महिल अहिड़ी हलचल हलाइण माना सिंध जो 1.5 बेहथियार मज़लूम अवाम माराइणु। छो जो हिन वक़्तु भुट्टो रुगो सिंध में ई अहिड़ी हलचल जी उमेदु रखंदो। शाम जो चांहि पी चकर ते निकितासीं त रस्ते ते 2 डॉक्टर मिली विया। उन्हनि सां अॼु जे ख़बरुनि ते तबसरो कयोसीं। काल्ह डिस्चार्ज थियण सबबि मुंहिंजो राशन बि मुंशीअ कटे छॾियो हुयो। डॉक्टर खे चई उहो वरी जारी करायमि। ख़मीस 5 अगस्त 1971 ईस्वी। अॼु पढ़ियमि पे त माड़ीअ तां मुलाक़ात जो माण्हू आयो। शरफ़ुद्दीन अदा मिलण आयो हो। अॻु सरगर्म शागिर्द रहनुमा हुयो, हींअर ला करे वकालत में घिरियो आहे। शागिर्दीअ वारे ज़माने में इस्लामिया कॉलेज सखर मुहाजरनि जे गढ़ में चूंडुनि भेरे झगड़े में मार्शल लॉ कोर्ट जो सज़ा याफ़्ता आहे। ॿार ऐं यारनि जो हाल अहिवाल कयाई। उतां थी अयाज़ वटि आयमि। मौजूदा हालतुनि ते बहस कयोसीं। अॼु अहमद अली शाह बि सिविल अस्पताल मां मोटी आयो। उन सां बि हाल अहिवाल ॾिनो वरितोसीं। अॼु अख़बारनि में हिकु दिलचस्प ख़बर हुई। हिन महिल ताईं जेके बि इंसान चंड ते विया आहिनि तन पंहिंजे ज़ालुनि खां अलहदगी अख़्तियार कई आहे। शायदि चंड जी फिज़ा ऐं ज़मीन ते संदन क़ुवत मर्दानगी ख़तमु थी वञे थी। शाम जो अयाज़ वटि कोन वियुसि, छो जो अॼु संदसि मुलाक़ात हुई ऐं डिघी थियणी हुई। हाणे संदन सॼे घर खे मुलाक़ात जी मोकल मिली आहे। अॼु बाग़ में चकर ॾेई अची पढ़णु वेठुसि त जमाल माछी अकेलो ॾिसी हेठि फर्श ते वेही रहियो ऐं कम वारनि निगाहनि सां ॾिसणु लॻो। हीउ खून में सज़ा खाधल आहे, ठुल जो आहे ऐं अस्पताल में सफ़ाईअ जे कम ते लॻियल आहे। मुंहिंजी चङी ख़िदमत चाकरी कंदो आहे। ॾींहं में 2-3 दफ़ा चांहि ठाहे ॾींदो आहे ऐं हंधि टपड़ वग़ैरह बि ठाहींदो कंदो आहे। छा खपई? मूं किताब ठपींदे खांसि पुछियो। हिकु ॻाल्हि कयांव, पर कंहिंखे कंदव त न? हिन हथ ॿधी चयो।
हिन मुंहिंजी ख़ातिरी ॼाण ते ॻाल्हि शुरू कई, साईं हिकु यारड़ी अथमि, ॾाढी दिलि आहे उन सां, जेकबाबाद जेल में तोड़े ठुल्ह वारी चावड़ीअ ते हर जुमेरात जो ईंदी हुई। हिते आयुमि त बि पहिरियां 4 महीना उहा राति न घुसायाई, पर गुज़िरियल 2 महीननि में न आई आहे। 2 जुमेरातियूं ख़ाली वियूं आहिनि, शायदि कावड़िजी वई आहे। तव्हां पढ़ियल ॻढ़ियल ऐं आलिम आहियो, को तावीज़ तड़ो या वज़ीफ़ो ॾसियो त राति जो का लस्त वठां। ठही कीअं हुई? मूं पुछियुसि। साईं ठही बि तावीज़ सां हुई, पर मुला को हरामी हुयो। हुन चयो, सो कीअं? मूं पुछियुसि। मुला तावीज़ लिखी 5 रुपया घुरिया। मूं चयसि 2 रुपया वठि। 2 न 5 ॾे, न त मां फाड़ियां थो, मुला चयो हुयो। क़ुरान शरीफ़ कीअं फाड़ींदे? क़ुरान जा अखर कीअं काटींदे? गुनाह न थींदुई। मूं जवाबु ॾिनो हुयो। चङो, 5 रुपया ॾे, नथो ॾी त मां लिखियल अखर चटियां थो, मुला चयो हुयो। ऐं पोइ सचपच सॼो तावीज़ ज़ुबान सां चटे वियो। ॿिए ॾींहुं 5 रुपया ॾेई ॿियो तावीज़ लिखाए वरितोमांसि। मूंखे ॾाढी खिल आई। जमाल खे 1-2 हालू चालू वज़ीफ़ा ॾसे उथारियो ऐं डायरी लिखणु शुरू कयमि। जुमो 6 अगस्त 1971 ईस्वी। अॼु बदर, इक़बाल ऐं तारिक मुलाक़ात ते आया। तारिक नंढो आहे, 8-9 साल उमिरि अथसि ऐं 4थों सिंधी पढ़ंदो आहे। हू कुझु बि मुंझियल न हुयो। हथों जेको सो नवां कपिड़ा ऐं साफ़ सुथरो ॾिसी चयाईं, बाबा तव्हां त ख़ुशि आहियो। पाड़े जा ॿार चवंदा आहिनि त तव्हांखे ज़ंजीर ॿधल हूंदा आहिनि ऐं पुलिस वारा ॾंडा हणंदा आहिनि। इक़बाल कुझु सियाणी आहे, 12 सालनि जी आहे ऐं 6 में पढ़ंदी आहे। उहो सॼो वक़्तु उदास हुई। मोकिलाइण वेल बि निकिती त अखियुनि में ॻोड़ा हुयसि। बिल्कुलु माउ वांगुरु हियांव जी कची आहे। मुलाक़ात तां मोटी अयाज़ वटि आयुसि। ॿार ऐं ज़ाल जो ख़्यालु परेशान करे रहियो हुयो। अख़बारूं कढी पढ़ियमि। अॼु जे अख़बारनि में यहया जी ॿाहिरीं प्रेस खे ख़िताब कयल प्रेस कॉन्फ्रेंस जी रिपोर्ट हुई। जा 3 ॾींहं टीवीअ ते ॾेखारी वई हुई। साॻी ॻाल्हि दोहराई वई हुई त भाॻियो हरामी आहे, असां चोर त साधू आहियूं। अॼु अयाज़ जो नओं लिखियल शेर पढ़ियुमि। कुझु बि त क़ौमी आज़ादीअ जे जंग ते आहिनि, जंग जो उनवान त खणी हिन वियतनाम जी जंग ॾिनो आहे, पर उन में सॼो बंग्लादेश छोलियूं हणी रहियो आहे। जदीद जंगी फ़न ऐं हथियारनि जे पस मंज़र सां गोरीला जंग जो नक्श अहिड़े नमूने कंहिं मुश्किल चिटियो हूंदो। ख़ासि करे सिंधी बैत जी सिंफ़ में उहा शइ पेश करणु अयाज़ जो ई कमाल आहे। मानी खाइण खां पोइ मथीं पहिरां लिखी पूरी कई हुयमि त ब्लैक आउट जी मश्क हुअण सबबि बतियूं बंदि थी वियूं। पखे बंदि थियण सबबि गर्मी बि थी। ॿाहिरि उभरंदे विरांडे निकिरी आयुसि। साम्हूं शीखुनि मां चंड 2 काना खनि मथे बीठल नज़र आयो। गुज़िरियल 4 महीननि में अॼु पहिरियों दफ़ो ईअं चंड ॾिसणु नसीबु थियो हुयो। स्पेशल जेल में त पिंजरा बि उतने मुहां हुया, उन करे अधु शीखुनि ते त चांड्रोकी थींदी हुई, बाक़ी चंड ॾिसणु नसीबु न थियो हुयो। मां इस्पताल जे मथे तबिके ते रहंदो आहियां। इस्पताल जे पुठियां ई कोर्ट जी भित आहे, जा असांजे फर्श जे लेवल खां हेठि आहे। साम्हूं मीरवा, सिंध सुधार ऐं नारेवान जा घाटा वण हवा में मस्तु थी झूमी रहिया हुया। कोट जी भित भरिसां मिटीअ जे दड़े ते बीठल नंढो अंग्रेज़ी ॿेर देवी जो वण ईअं झूमी रहियो हुयो जीअं कराचीअ जी नाइट क्लब में का सन्ही चेल वारी यूरोपी नचणी जुंबश में अची वई हुजे। चौधारी चांदी पलटी पई हुई। मुंहिंजा ॿिया हंडीवाल बि ॿाहिरि निकिरी आया। पुनल मुंहिंजे भरिसां अची बीठो ऐं चंड ॾिसी चयाईं, अबो चांड्रोकी त अहिड़ी आहे जो जेकर कंहिं पहे मां हली मेंहियूं कढजनि। मूंखां बेरोक टहक निकिरी वियो। मां सुरी वञी ॾाखिणे विरांडे खां बीठुसि ऐं ओभर ॾखण जी कुंड ॾांहुं ॾिसणु लॻुसि। घणो परे नारो वाह वकड़ खाई रहियो हुयो ऐं उन जे थोरो परियां मुंहिंजे ॻोठ अरोड़ जा जबल चांड्रोकीअ में घाटनि वणनि जे पस मंज़र में ज़ाहिर नज़र अची रहिया हुआ। उन्हनि जबलनि जे विच में मुंहिंजो ॻोठ हुयो। अरोड़ बि सिंध जी सभ्यता जी सूंहं ऐं उत्साह जो सूंहं, सिंध जे माज़ीअ जे तारीख़ जो फ़ैसिला कुन मोड़ उते ई जनम वरितो हुयो। सिंध उन जी जंहिंखे हींअर बि
खुले जो मैदान चवंदा आहिनि, केतिरनि ई धारियनि जा धड़ मिटीअ में सटे छॾिया हुया। सनालीन ऐं यूनानियुनि जा ॾंद उन्हनि जबलनि खटा कया ऐं पंहिंजी धरतीअ जी तहज़ीब ऐं तारीख़ खे अमरता बख़्शी। पर उभरंदड़ अरब साम्राज्य अरोड़ ऐं सिंध जे तारीख़ जो रुख मोड़े छॾियो। गुज़िरियल केतिरनि सदियुनि खां अरोड़ शर्म खां कंध हेठि कयूं धरतीअ अंदरि दॿजंदो रहियो आहे। पर अॼु मां ॾिसी रहियो हुउसि त अरोड़ उन्हनि जबलनि मां कर मोड़े उथण लाइ आरस भञी रहियो हुयो। अॼु जे सिंधीअ अरोड़ जी साॻी साख़्त पत रखण लाइ वचन कयो आहे। अयाज़ जो उहो बैत तुर्त ई सचो साबित थींदो। पजरी पजरी नेठि त कंदे जीअ अंदरि जाखोड़, वसंदा मींहं मिटीअ ते तुंहिंजे उथंदे नेठि अरोड़। छंछरु 7 अगस्त 1971 ईस्वी। अॼु सुबुह जो सवेर ई अयाज़ वटि वियुसि। काल्ह वारनि अख़बारुनि ऐं बांग्लादेश ते वाइट पेपर अचिणो हुयो, सो पढ़णो हुयो। का नई ॻाल्हि कान हुई। साॻिया पुराणा कूड़ 4 महीननि वारा कठा करे कुझु लूण मिर्च विझी पेश कया विया हुया। अॼु अयाज़ वियतनाम ते काल्ह वारे सिलसिले में कुझु वधीक शहर ॿुधाया। सिंधी बैत में जदीद छापामार लड़ाईअ जे फन ऐं हुरियत पसंद लड़ाकू जे जज़्बनि ऐं इरादनि जो नक्शो ॿोलीअ जी सादगीअ में रिधम सां अयाज़ वाह जो चिटियो आहे। सचपच सरकार हर भेरे अयाज़ खे जेल में विझी खांसि हलचल लाइ अज़ीम कारनामा सर अंजाम कराईंदो आहे। अॻुजियां हेल बि अयाज़ जो जेल में लिखियो आहे, सो जॾहिं सरेआम आयो त सिंध में वरी भंभट बाहि ॿरी वेंदो। शाम जो अहमद अली शाह आयो। ही नौजवान शागिर्द वर्कर आहे। संदसि वालिद जी बाबा सां दोस्ती हुई ऐं उन करे बि मूंसां रस्तो अथसि। इरादे खून में पीउ जे बदिले में सज़ा खाई आयो आहे। ॿी क्लास में रहंदो आहे। मां आयो हुउसि त सिविल अस्पताल में अखियुनि जे इलाज लाइ रहियल हुयो, जितां 3 ॾींहं मोटियो आहे। गॾिजी अयाज़ वटि वियासीं। उते शाह अयाज़ खे ॿुधायो त जेकबाद केस में अञा पुलिस खेसि फासाइण जी कोशिश में आहे। उहा ॻाल्हि खेसि इस्पताल में रमेश ॿुधाई हुई, जो जेल मां उते ॿांह जो इलाज लाइ वियो हुयो। असां सोचियोसीं त कॾहिं हिननि हचाउनि मां जान छुटंदी। मुंहिंजो ऐं अयाज़ जो ख़्यालु हुयो त जीअं ई जमहूरियत मोटी ऐं सूबाई सरकार क़ाइमु थी त हू मरी पंहिंजी मौत वेंदा। हू जीअं ई आमिरत जे सहारे ते था, पर शहरनि ते वरी बि हिननि जो कब्ज़ो रहंदो। अहमद शाह चयो। न, मूं चयो, तूं भुलियल आहीं। सनती तरक़ीअ सां जो शहरनि जे वाध जो अमल अर्बनाइज़ेशन थी रहियो आहे, उन में हू शहरनि ते बि कब्ज़ो विञाए वेहंदा। हिन वक़्तु हू कराची, हैदराबाद ऐं सखर में ज़ोर आहिनि। मूं गुज़िरियल मरदमशुमारीअ जा अंग अखर ॾिना आहिनि। 3 शहरनि में हू 1952 वारी आदमशुमारीअ में वॾी अक्सरियत सां हुया। 62 वारी आदमशुमारीअ में हू उहा अक्सरियत विञाए वेठा हुया। सखर में 52 में 56% हुया ऐं 44% असीं हुयासीं। 62 में सखर में हू 45% हुया ऐं असीं 55%। उहो उन करे आहे जो जीअं बि शहरनि जी वाध थींदी त उहे भरवारी बहराड़ीअ मां खेप वठंदा। मुहाजिर जेके अचणा हुया से आया, वधीक त न ईंदा। कराचीअ में पाकिस्तान ठहण वक़्तु कुल आदमशुमारी 4 लख हुई, जिन में हिंदू बि हुया त मारवाड़ी, पारसी ऐं गुजराती बि। हींअर कराचीअ में ई सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ 8 लख आहिनि। वञी उन्हनि खां पोइ त ख़ासि करे सिंधी खे शहर जी भर्ती कनि था। कराचीअ में हींअर उर्दू ॻाल्हाईंदड़ मुहाजिर 12 लखनि खां मथे आहिनि ऐं उहो ई मुहाजिर असांजे आॾो आहे। बाक़ी कच्छी, काठियावाड़ी, खोजो वग़ैरह त मसइलो न आहिनि। हू त सिंधी ई आहिनि, जे कनि सदियुनि खां पोइ वरी मोटी आया आहिनि। उहे मुड़ंदा कोन? अहमद शाह पुछियो। न, अयाज़ चयसि। हिन जी रत ऐं फितरत में शरपसंदी, तअसुब ऐं अहसास बरतरी भरियल आहे। उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿोलीअ जो मुहाजिर रुगो पाकिस्तान लाइ प्रॉब्लम न आहे, पर दिल्लीअ जो हिंदू बि हिंदुस्तान लाइ ओतिरो ई प्रॉब्लम आहे। यूपी हिंदुस्तानी तारीख़ जी शुरूआत खां ई हिंदुस्तान में पंहिंजी हिकहटी ऐं बरतरी ॼमाइण जी कोशिशि कंदो रहियो आहे। उतर जो हिंदुस्तानी पाण खे आर्या ऐं ॿियनि खे ॾखिण ऐं ओलह ओभर वारनि खे अण आर्या सॾींदो रहियो आहे। असांजे सूबे यार जी थीसिस उहा आहे त राम ऐं रावण जो झगड़ो बि उत्तर ऐं बाक़ी ॾखिण जो झगड़ो हुयो। रावण ॾखिण जो अण आर्या ऐं दरावड़ हुयो ऐं राम यूपीअ वारे हिसे जो मग़रूर आर्या
सो उहा फितरत उन्हनि जी सवली ऐं सुथरी ख़तमु न थींदी। अॼु मोटी आयमि त श्याम हरनाईअ वारनि जी यादि आई। मिस्टर ऐं मिसिस श्याम कुमार उर्फ़ दादी लाजीअ खे ख़त लिखी खेनि नंढे पुट जी सालगिरह मुबारक ॾिनमि। हरनाईअ हेल ताईं मुंहुं न ॾेखारियो आहे। शायदि हिंदू ऐं सरकारी कामोरे हुअण सबबि डिॼी ऐं घबराइजी वियो आहे। यार फरीद दी ओ ॼाणे सानू अपने तोड़ निभावण ॾे, न त मूं ते ॿ शाहिद उन एजाज़ मुहाजर ॾिना हुया ऐं हू ई उन्हनि खे कोर्ट में वठी आयो हुयो, जंहिंसां मां श्याम जे करे झगड़ो अख़्तियार कयो हुयो। पंहिंजो वड़ त लाइ पोइ तोड़ निभाइणु आहे।